टियों असांखे धिका पिया ॾियनि सुबुह 6 बजे आई हिते खानो हिकिड़ी मुंहिंजो पुटु बसि पोइ ई रची पैसा मिलिया अथई ना कोन मिलिया किथे मिलिया 500 वठनि था शुक्र आहे त पैसा था ॾियनि असां खणी त कोन आया जा पैसा खणी अचूं त इन जा त कोन अचूं हा ग़रीब आहियूं सेर अटे जा वठी पोइ राति जा खाऊं था कॾहिं वहायूं था असां मॉडल चेंज करे जेको आहे बेनज़ीर डेबिट कार्ड आयो डेबिट कार्ड में बि स्नैचिंग काफ़ी सारा मसला मसाइल आहे अगेन असां उनखे बायोमेट्रिक ते खणी आयासीं त जेसि ताईं माई पाण बायोमेट्रिक न हणंदी उनजी पेमेंट न निकिरंदी बायोमेट्रिक में बि इहो पियो थिए त जेके असां स्पेसिफाइड लोकेशन्स हुजनि थियूं उते त असांजी पेमेंट पूरी पई हले पर कुझु रोमिंग जूं असांखे शिकायतूं आयूं तव्हांजे साफ़ी दोस्तनि खां काफ़ी सिविल सोसाइटी खां त बाबा माण्हुनि खां कटौती थिए पई कटौती खे बंदि करण जे लाइ असां इहो प्लान कयो त डिवाइसिस जेके आहिनि सो मखसूस जॻह ते हलनि उनजी वधि में वधि 50 मीटर जी रेंज में हलनि उनखां वधीक अॻिते पोइ हिते न थी सघनि उनजे करे BISP जेको आहे सो नओं एग्रीमेंट कयो आहे हबीब बैंक सां हबीब बैंक लिमिटेड जो कमु आहे त जेको आहे हर 500 बेनिफिशरीज़ ते हिकिड़ी मशीन प्रोवाइड करणु सो स्टिल दे आर लेकिंग ही जेसि ताईं उहा शइ उनजी तरफ़ क़दम आहे ॿी ॻाल्हि सकरण में हाणे सिचुएशन इहा आहे त सिर्फ़ु 3 मशीनूं आहिनि असांजे शहर में हाणे जेकॾहिं उहे गलियुनि में ऐं नंढनि दुकान तव्हां दुकान हिननि जा सभिनी जा ॾिठा हूंदा वाक़िफ़ु हूंदा तव्हां हिननि जा दुकान आहिनि 10 बाय 10 जा जिथे हार्डली कोई 50 मायूं बीह सघनि थियूं हाणे जेकॾहिं ॾिसो था पाण रश तक़रीबन कोई 1000 खनि औरतूं आहिनि 1000 खनि औरतूं अगरि हिकिड़े दुकान ते बीहण या चलो लेट सपोज़ 300 मायूं बि बीहनि त असांजा रोड ब्लॉक थिया कल्ह असां इहो जेको आहे सो टेस्ट केस कयो पर इहो कामयाबु न वियो उन जे ई करे मजबूरी जे करे त या त डिडक्शन खे असां कंप्रोमाइज़ कयूं विच इज़ BISP में 0 कंप्रोमाइज़ आहे उन शइ ते हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿी ॻाल्हि इहा अगरि जेकॾहिं हिननि खे उन नंढियुनि लोकेशनुनि ते अलो था कयूं त उते अगेन उहो न उन्हनि जे दुकान ते का वॉशरूम आहे न ई का शेल्टर हुजे थो न उनजी छांव हुजे थी न ई का सीटिंग अरेंजमेंट प्रॉपर हुजे थी अगेन असांखे उहे साॻा ई मसइला हुजनि था तंहिंजे लाइ असां असिस्टेंट कमिश्नर साहब खे बि रिक्वेस्ट कयोसीं पुलिस खे बि रिक्वेस्ट कईसीं त असांखे एडिशनल लेडी पुलिस ॾिनी वञे मेल पुलिस ॾिनो वञे त जीअं असां इंतज़ाम बहितर करे सघूं जेका बि ॻाल्हि ॿोल जेका थी मेन जेका कंप्लेन आहे ठीकु आहे हेतिरियूं सारियूं अॼु आहिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि जूं आहिनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जूं आहिनि हिननि खे कंट्रोल करणु या हिननि खे सम्झाइणु तमामु ॾुखियो आहे हिननि जो को बहितर मॉडल पर जेका एजेंटनि जी ॻाल्हि अचे पई जेका कमीशन जी ॻाल्हि अचे पई त जेको ॿाहिरि जेके माण्हू वेठा आहिनि 500 रुपया 1000 रुपया 800 रुपया उन्हनि खे ॾियनि था उन्हनि जो अविले ते बुनियाद ते उहे कार्ड खणी वञनि था ऐं उन्हनि जो हिकिड़े कलाक में कमु थियो थो वञे ऐं जिन जी का ॼाण सुञाण कोन्हे का जिन वटि को एजेंट खे नथियूं पैदा ॾियनि उहे 2 ॾींहं 3 ॾींहं हिते जो कोई परेशानी वेठी इन जो तव्हां वटि कहिड़ो सोल्यूशन आहे पहिरीं ॻाल्हि त जेको आहे न एजेंट जो को कॉन्सेप्ट कोन्हे छाकाणि ही पाण HBL वारा जेके आहिनि सो उहे लाइनुनि में बीठा आहिनि हिननि सां गॾु जेके टीम में 5 माण्हू मौजूदु आहिनि ऐं ॿी ॻाल्हि उनजे करे ई असां ओपन स्पेस छॾियो आहे किथां बि असां उनखे बाउंड कोन रखियो आहे त भाउ हिकिड़ो ई जेको आहे सो माण्हुनि जो दरवाज़ो हुजे उन दरवाज़े खे एंट्री ते जीअं थींदो आहे अमूमन जेको आहे त जेको आहे भाउ एंट्री ते जेको आहे 500 वरिता वेंदा आहे 200 रुपया उते न इन मां अर्ज़ु सवेल बि इहो कयो त करप्शन खे मिनिमाइज़ करण जे लाइ ई कैंप हणी वई आहे उनजे करे ई काफ़ी सारा न जेको आहे सो सुबुह शिकायतूं मिलियूं त 500 700 800 रुपया किथे 1000 ताईं ऐं ॿियो जेको हिते पुलिस वारा तव्हां बीहारिया आहिनि इहे सिफ़ारिश ते पंहिंजूं जेके ॻोठ जूं मायूं मिटाइणियूं चवंदा आहिनि उनखे यकदमि वठी था अचनि बाक़ी जेके ॿाहिराड़ी जूं ज़ईफ़ ॿोड़ियूं मायूं आहिनि ऐं जा जेके हिते एजेंट वेठा आहिनि उहे पंहिंजे माइटनि खे माना सिफ़ारिश ते कमु हले पियो ऐं जेके पोड़ियूं मां पाण सुबुह ते रिपोर्टिंग कई आहे इहा शइ मूंखे ॾिसण में आई आहे मेल पुलिस खे पहिरीं ॻाल्हि असां अंदरि अलो ई न पिया कयूं सर सुबुह पुलिस वारा सिविल कपिड़े मां हींअर तव्हांखे ॾेखारियां थो इलाही सिविल कपिड़े में पुलिस वारा जेके मूं वटि वीडियो रिकॉर्ड पई आहे मां तव्हांखे ॾेखारियां थो त उहे पुलिस वारा अंदरि अवेलेबल मौजूदु आहे जिते पैसा ॾियनि पिया उते ई मौजूदु आहे अगरि पुलिस जी इहा ॻाल्हि आहे त असां DSP साहब खे ज़रूरु उन्हनि जी शिकायत कंदासीं मुंहिंजे वीडियो में आहिनि सर पुलिस वारा DSP साहब खे असां ज़रूरु शिकायत कंदासीं त जेकॾहिं असां सकरण जी सिविल सोसाइटी वारा मिली SDM सां मीटिंग करे जी अहिड़ी का असां लोकेशन ठाहियूं अहिड़ी का हिकु हिकमत मिली प्लानिंग ठाहियूं जंहिंमें तव्हांखे बि आसानी थिए ऐं असांजे नियाणियुनि खे बि आसानी थिए त छा तव्हां उन में कोऑपरेटिव कंदा असां सां मां बिल्कुलु तव्हां सां कोऑपरेट कंदुसि बल्कि तव्हां सभिनी खे दावत ॾींदुसि त बराए महिरबानी जेके बि असांजा एंट्री पॉइंट्स आहिनि उते बीही रहो ऐं बिलाशक जेको आहे कंहिं बि माण्हूअ खे अंदरि न अचण जो ऐं जेकॾहिं कोई अहिड़ो कोई एजेंट कल्चर आहे त बराए महिरबानी उहो आइडेंटिफाई करायो त जीअं वक़्तु सर उन ते कार्रवाई थी सघे उहे जेके अंदरि हलनि पिया उन्हनि खे कननि में था हणिया वञनि उन्हनि खे 8-8 मायूं पैसा कढी पिया ॾियनि असां सुबुह अॼु 3 ॾींहं असांखे धिका पिया ॾियनि किराइनि पिया पंहिंजे माइटाणियुनि खे पंहिंजे माइटाणियुनि खे हींअर भली ॾिसो तव्हां तूं केॾी महिल आई मां
सुबह जो 6 बजे जैसा आए लयूं सही बजे हाँ अमा तो करी मलाई और 12 बजे आए सो अच्छा पैसा मिलिया थी सही कौन मिला छा कर था चवन अब लैंड में बिहारे लैंड पोतिया पैसा बंद करे छड़िया थन तोरी के मुके दुकान नहीं किराए छड़ी आई सुबह 6 बजे आई आते के दुकान एकड़ी हमने पुटरो बस पोई रची पैसा मिलिया थी ना कौन मिला ने किते मिला छा था चवन नता दी न सबू खां वठी आया बुकी बुक ते आई है ना पैसा कोन मिलिया ना पैसा कोन 500 वठन था शुपर त पैसा था देन असा खणी त कोन आया जा पैसा खणी अचवा त इन जा त कोन अचवा गरीब आयो शेर अटे जा वठी पोइ रात जा खां त कढे वाई था बनी बारो माने जा असी शेर वठी कढे कमान बात करे असी शेर अटे जा वठी त खां खुदा हाज़री करण से गरीब आयो HR JDO न्यूज़ में फिलहाल एतिरो ई वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।